अली मेतलो साहब जो खैर दाता दस्तगीर जी यारी अजो की गुलामी अजो को खैर पांजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा। ओ मौला मोहम्मद आले मोहम्मद जे सदके अज अली अकबर जी विलादत जी रात आ यारी जी रात आ यारी शोबान अली अकबर मौला जी विलादत जो ॾींहुं आहे अॼु अली अकबर जी आमद जी रात जो वास्तो थिए फ़कीर अरबाब अली साईं जी ऐं मुंहिंजी मदद फरमा। फ़कीर साईं के साईं जे पुटनि खे मुनीरन अख्तर हाजन खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। फ़कीर साईं जी घरवारी खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा। मौला इन्हनि जे क़यामत ऐं रोज़ीअ में ज़ाहिरी कई थी गंज अता फरमा। इरशाद अहमद सुमरो के नौकरी अता फरमा। मोहम्मद रमज़ान मुगल साईं के साईं जे बचड़न के क़यामत ताईं आबाद फरमा। ओ मुझा मौला ए करीम तुंहिंजो वाइदो थियल आहे त महबूब ते सलवात पढ़ी दुआ घुरो कबूल कंदो माव। रब महबूब मिठड़े जो वास्तो थिए अॼु असांजे दिलनि में जेके जॉइज़ तमन्नाऊं आहिनि उहे पूरियूं फरमा। असांजा दुख दर्द दूर फरमा कर्ज़ मर्ज़ दूर फरमा। गुलज़ार अली साईं जा अला यार साईं जा जेके भी दुआ में वेठा असां सभिनी जा बेड़ा पार फरमा। ओ मौला महबूब जी सारी उम्मत खे फिरका वारियत खां बचा। असांजे सिंध धरती वतन पाकिस्तान में मौला अमुन कायम फरमा। ओ मौला सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि या दुआ कबूल फरमा। साईं मोहम्मद रमज़ान साईं मुगल साईं जेको साईं गॾायो आहे हिन खे इन जे सभिनी घर वारनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।